अस्सलाम वालेकुम अस्सलाम चादर बाबा पुट रोने जे लाइ हिन घणो वक़्तु पियो दिलावर खान चाकर खान वारा राति मुंहिंजा महिमान आहिनि तव्हां सुबुह गाॾी काए अचो ऐं हिननि खे वठी वञिजो ठीक है अकबर खान जगह तव्हांजी मर्ज़ी। दिलावर खान उतां खां मानी खाई पोइ निकिरजो। ना अकबर खान अॼु मुंहिंजो सौट तव्हांजे घर महिमान थी आयल आहे हिन जी तव्हां ख़िदमत करियो मां वरी ॿिए कंहिं चकर ईंदुसि। जीअं तव्हांखे मुनासिब लॻे। अचो चाकर खान अचो। बाबा साईं तव्हां मुंहिंजी ग़लती खे दिलि सां माफ़ करे छॾियो न। हा पुट मूं तोखे दिलि सां माफ़ कयो। हिकु पीउ हुअण जे नाते मूं पंहिंजा फर्ज़ पूरा कया। जेकॾहिं फर्ज़नि में का कोताही थी हुजे त मूंखे माफ़ कजो। बाबा साईं हथ जोड़े ई मूंखे शर्मिंदा न कयो। अकबर खान तव्हां अज़ीम आहियो अज़ीम। चाकर खान अज़ीम थियण जे लाइ वक़्तु खपे। मां त बसि फर्ज़ पियो अदा कयां पंहिंजी ज़ाल सां कयल वाइदा पियो निभायां उन सां आख़िरी वक़्त में कयल वाइदो निभायां। जंहिं मूंखे चयो त साईं अकबर खान पहिरियां पीउ हुअण जो फ़र्ज़ अदा कजां ऐं पोइ मुड़ुस हुअण जा फ़र्ज़ निभाइजां। सो आख़िरी फ़र्ज़ अदा करण जी कोशिशि कयां पियो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।